मोरो मां रिपोर्ट करे विया जानी जुमाणी। मोरो भरिसां ॻोठ सरदार खान लुंड जे रवासी औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो ऐं संगीन नतीजा भोगण जी धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई, जंहिंजी अॻुवाणी इम्तियाज़ लुंड, मुस्मात लाल खातू, ज़ीशान लुंड ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे 11.5 एकड़ ज़रई ज़मीन ते ॿासर माण्हू कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिननि इल्ज़ाम लॻायो त संदनि ज़रई ज़मीन जो केतिरा ई साल अॻु वॾेरे असगर सोलंकी फ़ैसिलो बि कयो आहे, जंहिं मूजिबि फ़ी एकड़ क़ीमत 20 लख रुपया मुक़ररु कई वई हुई, पर हिन वक़्त ताईं खेनि इहा रक़म अदा नाहे कई वई। हिननि चयो त संदनि ज़रई ज़मीन ते तारिक ज़रदारी, शौकत ज़रदारी जे कब्ज़े हेठि आहे। तपेदार दीन मोहम्मद सोलंकी ऐं तपेदार अयाज़ बहण मुबैना तौरु कूड़ा काग़ज़ ठाहे कब्ज़ो कंदड़नि खे ॾिना विया आहिनि, जंहिंजी बुनियादुनि ते कब्ज़ा कंदड़नि बैंक मां लोन पिणु हासिलु कयो आहे। हिननि चयो त असां काफ़ी दफ़ा अहिड़ियूं शिकायतूं कयूं आहिनि, पर इंसाफ़ करण वारो कोई नाहे ऐं असां सख़्तु परेशान आहियूं ऐं संदनि ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो कयो पियो वञे। हिननि सिंध जे सूबाई घरूज़ वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध पुलिस ऐं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त हिन मामले जो नोटिस वठी खनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं संदनि ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए वञे ऐं कयल फ़ैसिले मुताबिक़ असांखे रक़म ॾिनी वञे त जीअं न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो।